थड़ी मोहब्बत वेझो ॻोठ मानकाणी जे रहवासी पुरियत दीन मोहम्मद चांडियो जो मासूम पुट ख़तरनाक बीमारी में मुब्तला है। उन हवाले सां ॾिसूं था शब्बीर मंगीअ जो रिपोर्ट। थड़ी मोहब्बत ॻोठ मानकाणे जे रहवासी पोरियत दीन मोहम्मद चांडियो जो 8 सालनि जो पुटु ज़ाकिर हुसैन ॼमण खां वठी अजीब बीमारी में मुब्तला आहे, जंहिंमें पेखाने ऐं पेशाब खे रोकण ऐं हाजत वक़्तु करण जूं हिसो मुकमल ख़तम थियल आहिनि, जंहिं करे उहे ॿई शयूं संदसि जिस्म मां लगातार ख़ारिज थींदियूं रहनि थियूं ऐं ॿाराणी वई में एहतियात न करे सघण सबबि संदसि बदन सॼो बदबू सां भरियल हुजे थो, जंहिं सबबि पाड़े ओड़े ऐं मिट माइटनि जे घरनि मां खेसि तड़े कढियो वञे थो ऐं ॻोठाणा पंहिंजे ॿारनि खे ज़ाकिर सां गॾु न खेॾण जो दर्स ॾींदा रहनि था। साइकिल जा पंचर ॻंढे पेट जी बाहि वसाईंदड़ पोरियत पंहिंजे पुट जे इलाज लाइ त पंहिंजो अलाह ताला लुटाए कंगाल बणिजी चुको आहे, पर बीमारी हटण जो नाव ई नथी वठे। हाणे डॉक्टर खेसि नंढड़े जे 2-3 ऑपरेशन कराइण जो मशवरो ॾिनो आहे, जंहिं ते हज़ारे रुपया ख़र्च अची सघे थो। मुंहिंजे नंढड़े खे वीचारे खे पेशाब जी तकलीफ़ गुर्दनि जी, चवनि था हिकिड़ो गुर्दो अंदरि दॿियल आहे, हिकिड़ो जेको गुर्दो आहे सुसियल आहे, हिकिड़ो सही आहे। हाणे उहे डॉक्टर लाड़काणे वई आहियां, गंबट वई आहियां, इलाज कराए करे हाणे मूं वटि वसियत कोन्हे जो मां वीचारे जो इलाज करायां। मुंहिंजो भाउ मोहम्मद मुज़किर वीचारो हिनखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे ॾाढी, वीचारो हले थो पेशाबिन जो ऐं वॉशरूम बि हले थो। असां अपील था कयूं वज़ीर सिंध वज़ीर आला खे, पंहिंजो बच्चो आहे बिलावल भुट्टो, इनखे चऊं था असांजे भाउ जी मदद कराए। इन चारे खे तकलीफ़ आहे हिनजी गुर्दनि जी ऐं चारे खे माना लेट्रिन बि हले थो त लेट्रिन चारे जो वहियो थो वञे, पेशाब माना चारे जो वहियो थो वञे सफ़ा। ग़रीब मिसकीन आहियूं, इलाज कराए कराए हाणे त उहो ई कोन्हे जो चारे खे इलाज करूं। सभु कोई चारे खां नफ़रत थो करे त असांजे पासे में न वेह। गुर्दनि जी ख़राबी आहे, इहे वीचारो ग़रीब मिसकीन आहिनि, इलाज पंहिंजे वस में जेको हुयो कराए चुको आहे ऐं जेको हिन वीचारे वटि पैसा न आहिनि, सफ़ा मिसकीन आहे। हाणे असां सनदी वारनि खे अपील था कयूं, ख़ुदा करणु जेको बि हिन ग़रीब जी मदद करणु चाहे मदद करे चारे जी माना ज़िंदगी बची पए चाहे नंढड़े जी। गुर्दनि जी तकलीफ़ आहे, लाड़काणे, हैदराबाद, ओॾां गंबट, उहे था चवनि साईं हिन जो ऑपरेशन 2 ऑपरेशन थींदा, सो हाणे पैसा असां वटि जेके हुया सो लॻी विया आहिनि, हाणे असां वटि कोन्हे। असां अपील था कयूं जेके बि सनदी वारा आहिनि असांजी मदद कनि। तुम ज़ाकिर जी ॿुढड़ी अमड़ पाण बि शुगर ऐं ब्लड प्रेशर जी मरीज़ आहे, पर इलाज लाइ वटनि हिकु दमड़ी बि कोन्हे। संदसि अमड़ आवाज़ न्यूज़ आॾो दाईंदे सिंध सरकार खां घुर कई त संदसि बचड़े जो इलाज शहीद राणी जे नाले ते कराए संदसि ज़िंदगी नफ़रतुनि मां आजी कराए वञे त अहसान थींदा। कैमरा टीम सां गॾु गुलाम शबीर मंगी, आवाज़ टीवी, थरड़ी मोहब्बत।